अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां हिक ॿिए किसे सां हयाती जे ॿिए हवाले सां इन ई दुआ सां तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो शादी आबाद हुजो। परवरदिगार अवां खे असां सभिनी खे इन ख़तरनाक वबा खां बचाए ऐं करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। ख़ुदि नज़र थी कोविड आहे ऐं हमेशह जीअं तव्हांखे अर्ज़ु कंदा आहियूं त डिस्टेंसिंग रखंदा कयो, मास्क ज़रूरु पाईंदा कयो ऐं तंहिंखां सवाइ सैनिटाइज़ ज़रूरु कंदा कयो। पंहिंजी सफ़ाईअ जो ख़ासि तौर ते हथनि जी सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखंदा कयो। वरी बि इहा ई दुआ त करीम रब असां सभिनी खे हिन वबा खां महफ़ूज़ रखे ऐं जल्द खां जल्द इहा बला सॼी दुनिया मां टरी वञे। आमीन सुम आमीन। हयातीअ जे किसनि में अॼु किसो करणु चाहियूं था घर जे उन्हनि फ़र्दनि जो जेके पंहिंजी हयाती असांजी ख़ातिर क़ुर्बान कंदा आहिनि। ख़ुदि नज़ाती अलाए छो थींदो आहे ज़िंदगी में त तव्हां ॾिठो हूंदो त अलाह सी माफ़ी ॾिए जेकॾहिं घर जो को वॾो रुख़सत थिए थो। मिसाल तौरु जेकॾहिं वालिद साहब जी डेथ थी वञे या घर जो को वॾो जेको कमाईंदड़ फ़र्दु आहे उहो जहान छॾे वञे थो ऐं घर जे ॿार खे हलाइण लाइ ज़रूरत पए थी त अलाए छो मूं इहा ॻाल्हि पहिरीं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कई, हाणे बि अर्ज़ु कयां थो त ईअं थींदो आहे त के तमामु थोरा माण्हू हूंदा आहिनि जेके हिन अहसास खे महसूसु कंदा आहिनि, जेके ज़िमेदारी जो अहसासु चयो वेंदो आहे। अलाए छो असां ॾिसंदा आहियूं त तकलीफ़ त सभिनी खे पहुचंदी आहे, पर वक़्त जो मरहम कुझु तेज़ हूंदो आहे, ॿियनि जा ज़ख़्म भरिजी वेंदा आहिनि। शायदि उन हिकिड़े जो ज़ख़्म अञा ताज़ो ई रहंदो आहे जंहिंजे अहसास में हू पंहिंजी अहसास ज़िमेदारी सां हयाती जी सभिनी काॼनि खे अॻियां वधाइण में मशग़ूल हूंदो आहे। मिसाल तौरु ट्यूशन आहे, फीस आहे, घर जो ख़र्चु आहे, बिल आहिनि, ॿारनि जा ॿिया ख़र्च आहिनि, बीमारियूं बड़ियूं आहिनि। इहे सभई शयूं अहिड़ियूं जंहिंजे लाइ उहो हिकिड़ो माण्हू पियो पाण पतोड़ींदो आहे। ॿिया बि कोशिशि कंदा आहिनि, पर बहरहाल हुनजी कोशिशि सभिनी खां वधीक रोशन ऐं अयां नज़र ईंदी आहे। ऐं मन त महिरबानो घरनि में वरी हिकिड़ा ॿिया फ़र्द अहिड़ा हूंदा आहिनि, माज़रत सां थोरो मौज़ू मुख़्तलिफ़ आहे इन करे हुजत कयां पियो, पर दिलि में न कजो। कुझु अहिड़ा फ़र्द हूंदा आहिनि जेके सॼी उमिरि घरनि में रहिजी वेंदा आहिनि। मिसाल तौरु चाचनि में, इमामनि में, ॿियनि अज़ीज़नि में को मासियूं हूंदियूं आहिनि, कुझु पुफियूं हूंदियूं आहिनि। ईअं हूंदो आहे त शादी कोन थींदी आहे, पोइ उमिरि आहिस्ते आहिस्ते एतिरी हद ते पुॼी वेंदी आहे जो पोइ वरी शादी करण जो ख़्यालु बि साम्हूं न ईंदो आहे। पोइ वरी जेके भाइटिया भाइटियूं हूंदा आहिनि उन्हनि खे पालबो आहे, ॿिए जो औलाद जेको हूंदो आहे उन्हनि खे पालण जी कोशिशि, भाणेजा भाणेजूं, बसि ईअं ई कोशिशि कबी आहे त ज़िंदगीअ जो जेको सफ़र आहे उहो अॻियां रवां दवां हुजे ऐं ईअं गुज़रंदो वञे। ऐं अलाए छो इहा ॻाल्हि चवणु तमामु ज़रूरी आहे त उन वहीअ खे गुज़ारण में ख़बर ई कान पवंदी आहे जेका वही वापसि नथी अचे। पीढ़ी आहिस्ते आहिस्ते दामन झलणु शुरू कंदी आहे ऐं पोइ शायदि अहसासु थींदो आहे त अलाए केतिरो वक़्तु आहे जेको उन वहकिरे में लंघे वियो ऐं हाणे पाण वटि ज़रे घटि कुझु न आहे बचियो। ॻाल्हि सभिनी ख़ानदाननि जी कान्हे, सभई कहिड़ा कोन्हनि के, पर तव्हां महसूसु कयो हूंदो त अलाए छो इहे जेके घर में महिरबान हूंदा आहिनि न, आहिस्ते आहिस्ते पंहिंजो क़दुरु असां वटि विञाईंदा वेंदा आहिनि। मिसाल तौरु को कमु चवणो हूंदो आहे हिननि खे चइबो आहे सीधो सल्फ़, हिन खे चइबो आहे ॿिया कमकार, हिन खे चइबो आहे। ख़बर आहे त इहे कमु कंदा आहिनि, इन करे हिकिड़ी जनरेशन जेका हूंदी आहे, जेका भेणीअ वारी जनरेशन आहे या जेका भेण वारी जनरेशन आहे या जेको ॿियो आहे, उनजो त हुकुम पंहिंजी जाइ ते हले ई हले थो, पर महसूसु थींदो आहे त जेका नंढिड़ो नस्ल आहे, जेको उन्हनि जो ऑफ स्प्रिंग्स आहिनि, जेको उन्हनि जो औलाद आहे, उहे बि पंहिंजो हुकुम हलाइणु शुरू कंदा आहिनि। हाणे अजीब सीन थी वेंदो आहे, तव्हां नोट कयो हूंदो त इहे जेके घर जा फ़र्द हूंदा आहिनि, जेके दरअसल नौकर न हूंदा आहिनि, घर जा वॾा हूंदा आहिनि, पर उनजी हालति ज़रे घटि अहिड़ी हूंदी आहे जहिड़ी ख़िदमतगारनि जी हूंदी आहे, त असीं अलाए छो उन्हनि खे उहो मान मर्तबो कोन ॾींदा आहियूं जंहिंजो कोन ॾींदा आहियूं जंहिंजो हक़दार हूंदा आहिनि। तव्हां महसूसु कंदो त उमिरि वॾी थी वेंदी आहे त झिणक बि आवाज़ में अची वेंदी आहे, ॿारनि खे बि कुझु घणी क़दुरु शनासी कोन हूंदी आहे त हीउ उहो माण्हू आहे जंहिं पंहिंजे आङुरियुनि जा ॾीआ ॿारे असांजे अंदरि में रोशनी कई आहे, असांजे मुस्तक़बिल खे एॾो खयो आहे। जॾहिं माउ पीउ कंहिं बिज़ी स्केड्यूल में हूंदा आहिनि त इहे ई माण्हू हूंदा आहिनि जेके ॿार खे लोरी ॾेई सुम्हारींदा आहिनि, इहे ई फीडर जो बंदोबस्तु कंदा आहिनि, इहे ई भाकुर में भरे ॿाहिरि किथां घुमाए वठी ईंदा आहिनि, इहे ई शइ शिकिल वठी ॾींदा आहिनि। अलाए छो उमिरि वॾी थिए त इहे सभु शयूं किथां परे रहिजी वेंदियूं आहिनि। हिकिड़ो किसो तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। ईअं ई हिकिड़ो वजूद जंहिंजी शादी बि कोन थी ऐं उमिरि अज़ीज़ आहिस्ते आहिस्ते अॻियां रवां थींदी वई, त हुन पंहिंजे भाउरनि जो औलाद पालियो ऐं भाउरनि जे औलाद ते पंहिंजो साहु ॾिनई, जीअं साहु ॾिबो आहे। भाॼाई साहिबा खे ख़बर आहे त कमाइण वारो ॾेर हुयो, त बहरहाल घर में उहा इज़त हूंदी जेका कमाइण वारी हूंदी आहे, पर आहिस्ते आहिस्ते कुझु वक़्तु अहिड़ो वरियो जो कमाईअ में कमी अची वई ऐं ज़िंदगी आहिस्ते आहिस्ते ईअं थी वई जो थोरो जेके फाइनेंशियल जेके क्रंचिस हुया से वधणु लॻा। त हाणे उहो माण्हू जंहिं सॼी उमिरि रतु साड़े ॾीओ ॿारियो हो, उनजी इज़त आहिस्ते आहिस्ते घर में घटिजणु लॻी। उहे जेके भाइटिया हुया ऐं उहे जेके भाइटियूं हुयूं, उहे आहिस्ते आहिस्ते अलाए छो मुंहुं फेरणु लॻा, ईअं परे थियणु लॻा ॼण उहो को तलुक़ ई कोन हो त हिन माण्हूअ असांजे लाइ छा कयो आहे। हीअ ज़िंदगी जी हक़ीक़त आहे, तलख़ी आहे जेका मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थो।
ऐं पोइ इहो निगाह इहो मंज़र बि ॾिठो त जॾहिं शादी थी पए त सभु कम त उन खां वरिता हुया पए, माना सभु कम पंहिंजी जाइ ते हुया, पर जंहिं महिल का बि ख़ासि ॻाल्हि हुई त उन महिल ऊपर ते बीठो हुयो, को साठ सवण हुयो ऊपर ते बीठो हुयो, का अगग्राही करणी हुई त ख़ैर असां अला हयाती ॾे घोट जो पीउ बि हुयो, त चाचा बि हुया, त ॿिया बि हुया जेके शादीशुदा हुया, जंहिंजूं ज़िंदगीअ में सॼो कारज हुयो उहो, छाकाणि त हो त वॾो, बहरहाल इहो हिकिड़ो मिसाल मां ॾियां पियो जेको ज़िंदगी जी सचाई आहे। बहरहाल हिकु जाइ ते पासीरो हो ऐं आख़िर में मूं पंहिंजी निगाह सां इहो बि ॾिठो त जॾहिं घोट कुंवार गाॾी में रुख़्सत थिया त सभिनी मोकिलायो, अने उहो अॻियां वधियो त उन पीउ में किथे पोइते रहिजी वियो ऐं उहा गाॾी कुंवार खे खणी अॻियां रुख़्सत थी वई, घोट हुनजो भाइटियो हुयो। निगाह हिकिड़ो मंज़र झटियो, तव्हां ॾिठो न घणो करे क़ुर शरीफ़ खणंदा आहिनि ऐं क़ुर शरीफ़ जे पल में उन्याणी खे रुख़्सत कंदा आहिनि ऐं हिकिड़ी रश लॻी पई हूंदी आहे, हिकिड़ो फ्लैशिस में चिमकंदियूं आहिनि ऐं मतिलबु हिकिड़ी अजीब साहत हूंदी आहे। त उन में मूं ॾिठो त उन घोट पंहिंजी कुंवार खे गाॾी में वेहारण महिल पोइते मुड़ी ॾिठो ऐं उहो ई चाचो जंहिं सॼी उमिरि हुनजी परवरिश कई, जंहिं आया बणिजी हुनखे पालियो हो, जंहिं हुनखे कच्छ में खणी न पायो हुयो, जंहिं पंहिंजी भाभीअ जी नौकिरी करण जे दौरान हुनखे फीडर प्यारे प्यारे वॾो कयो हुयो, उहो चाचो हुनखां को 1.5 या 2 फुटनि जे मुफ़ासिले ते हुयो ऐं मोकिलण लाइ हुन हिकिड़ो वॾो भाकुर अॻियां वधायो पए, पर हुन ॾिठो अणॾिठो करे छॾियो ऐं कुंवार खे गाॾी में विहारे ऐं पाण ॿिए पासे मुड़ी वियो। हीअ ज़िंदगी जी हिकिड़ी तलख़ी आहे, हिकिड़ी सचाई आहे जेका मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। मां हर कंहिं भाइटे कीअं कोन थो चवां, मां हर कंहिं भाणे कीअं कोन थो चवां, मां हर कंहिं पालियल औलाद खे नथो चवां, पर तव्हां जेकॾहिं गौर कंदो त तव्हांखे हिकिड़ो वॾो तइदादु आहे, हिकिड़ो वॾो अंग आहे जेको इन नमूने में नज़र ईंदो। असीं ईअं छो कंदा आहियूं? असां वटि हुननि जी इज़त छो कोन ठहंदी आहे, असां वटि हुननि जी जाइ छो कोन ठहंदी आहे? इहो नथो चवां त को असां सभिनी खे बेइज़त कंदा आहियूं या असां हुननि जी इंसल्टिंग बिहेवियर में हूंदा आहियूं, पर असां हुननि जी एतिरी ख़ातिरी छो कोन करे सघंदा आहियूं जेका हुननि पंहिंजे प्राइम टाइम में असांजी कई हुई। हीअ जेका हिकिड़ी कहाणी कोन ॿुधी अथव त बाबा कां हा पुट कां, जेको पीउ हिकिड़े खंधे लिखण में मसरूफ़ हुयो ऐं ॿारड़ो पासे में वेठो हुयो ऐं हिकदमि ॿांह पटे चयईं बाबा कां, त हुन मुर्की चयो हा पुट कां। वरी थोरी देरि में हो त वरी हुन ॿांह छिके चयो बाबा कां, चयईं हा पुट कां। वरी टियों दफ़ो चयईं बाबा कां, चई बाबा हा कां। हाणे को 7-8 दफ़ा हुन चयो, ॾाढो प्यार सां वालिद मोहतरम हुनखे जवाबु ॾिनो ऐं त अलाए छो की जो बंदीअ जे उन पने ते इहो वाक़ियो लिखी छॾियईं। शायदि 20 साल या 30 साल खां पोइ जॾहिं हुन मसनद ते उहो नौजवान वेठो ऐं उहो कुराड़ो पासे खां अची वेठो हुजे ईअं ई, ऐं छोकिरो नौजवान हुन फर्ज़न जेको आहे, जेको हाणे पाण बि पुटनि वारो हुयो त औलाद वारो हुयो, त उहो कुझु इन हिसाब लिखे पियो त हिन हिकदमि चयो पुट, जी बाबा, पुट कां, ॾिसी चयईं हा बाबा कां। वरी हिकिड़े 2 मिंटनि खां पोइ पुछी पुट उहो कां, चई हा बाबा कां। हाणे थोरो लहजो कुझु अजीबो ग़रीब हुयो। टियों दफ़ो चई न पुट कां, चई बाबा कां न, कां ई हूंदो न, ॿियो छा हूंदो। उते पीउ पंहिंजे पुट खे चयो त हीअ जेका बंदी आहे न, अहिड़ी हिकिड़ी बंदी ॿी बि पई थी, उहा थोरो खणी अचु, उहा पुराणी बंदी आहे हिकिड़ी, हुन बंदी खे खोले ॾिस, हुन बंदी खे खोले ॾिस, फलाणे सुफ़े ते हिकिड़ी शइ लिखियलु आहे। तो 7 दफ़ा पुछियो, मूं तो 7 दफ़ा मुर्की जवाबु ॾिनो। मूं 3 दफ़ो पुछियो, तूं नाराज़ थी वएं, मां ॻाल्हि किथे ई टोड़ियां थो। शायदि जज़्बाती इंसानु आहियां, मुंहिंजो आवाज़ु मुंहिंजो साथ कोन ॾींदो आहे, पर थोरो निहारींदा कयो, थोरो आसे पासे ॾिसंदा कयो, उहे सभु जिन असांजी ज़िंदगी में एतिरियूं रोशनियूं कयूं आहिनि, जिन असां ते एतिरियूं महिरबानियूं कयूं आहिनि, जिन महमूद खे महमूद कयो आहे, तव्हांखे तव्हां कयो आहे, उनखे विसारण असांखे कंहिं बि सूरत में जुगाए कोन थो। असांखे सोचणु घुरिजे उन्हनि सभिनी जे बारे में, भली उमिरि वॾी थी वञे, भली उन्हनि खे आस्ते आस्ते हाणे वैसर थी पई आहे, भली हू शयुनि खे हेॾां होॾां कनि था, भली उन्हनि खां हाणे पाणी जो गिलास कोन थो संभालजे, भली हू इरिटेट कनि था, पुछनि था केॾां थो वञी, केॾी महिल आहे, छा थो करी, छो थो करी, छॾे ॾियो न, छॾे ॾियो। जेकॾहिं खंदा पेशा ॾिसां थोरो जवाबु ॾेई सघो था, ॿाहिरि वियो हुअसि। तव्हां ॾिठो आहे त जॾहिं को माण्हू ॿुधी न सघंदो आहे, असां ज़ोर सां ॻाल्हाईंदा आहियूं। ख़ातिन हज़रात, मां पाण बि ईअं कंदो आहियां, मूं में वॾो ऐब आहे, कोताही आहे, रड़ियूं कंदो आहियां, मां शाउट कंदो आहियां। हाणे ॿुधण में न अचे, मां ज़ोर सां कंदो बाबा हेॾां वियो हुअसि न, अरे हू तव्हांजो आवाज़ु नथो ॿुधी सघे। ख़ातिन हज़रात, हू तव्हांजो अक्स ॾिसे थो, हू तव्हांजे चहिरे ते उहा लकीर पढ़ी थो वठे, जेका करख़्तगीअ में लकीर आहे, जेका कावड़ में आहे, जेका शिदत सां आहे, त हिनखे सम्झ में छो कोन थो अचे। हीअ छो था असां विसारे छॾियूं त असांखे बि सम्झ में कोन ईंदो हो, हिकिड़ो ज़मानो हो असांखे बि सम्झ में कोन ईंदो हो, हुन पासे खां असांखे अलाए छा पलाए पवंदो हो। शायदि असांजो ज़हन उन महिल अहिड़ो कोन हो जो असांखे सम्झाए सघे हा त असांखे छा पलाए पियो आहे।
ऐं शायदि असांजो ज़हन हाणे अहिड़ो कोन्हे जेको असांखे सम्झाए सघे त असां छा पल में विझी रहिया आहियूं। बसि अॼु इहो ई अर्ज़ु करिणो, ख़्यालु कयूं थोरो, जेकॾहिं थोरो निहारियूं, थोरो सोचूं, थोरो गौर कयूं। का अहिड़ी शइ हुजे, कंहिं रेस्टोरेंट में हिकिड़ो नौजवान को वालिद मोहतरम सां गॾु आयो, अॼु अजीब ज़िक्र आहिनि, माफ़ु कजो मूंखे, सो मानी खाइणु वेठा त उहो बिब ॿधऊं, जेको कपिड़ो ॿधंदा आहिनि, नौजवान पाण बि ॿधो, त हुन खां इतफ़ाक़ सां उहो ॻंढु लूज़ थी वई, बिब किरी पियो, उहो जो ॾकंदड़ थियण सां सूप वग़ैरह खणे पियो न, हुन कपिड़नि ते किरी पियो। हाणे सभिनी ॾिठो, अजीब हिकिड़ो प्रोटोकॉल थी वियो, हिकिड़े वॾे कैफ़े में इहा शइ थी वई। त हुन ॿार ॾाढो नौजवान ॾाढो प्यार सां हुनजी बिब परे कई, सामान उते रखी, हुनखे आराम सां बाथरूम वठी वियो, हुनजी शर्ट साफ़ु कयईं, हुनजो चहिरो साफ़ु कयईं, बोटी आयो, उन साम्हूं प्लेट रखी, चई तव्हां हाणे आराम सां खाओ। ऐं वरी आराम सां एहतियात सां हुनखे खाराए ऐं पेमेंट करे ऐं ॿाहिरि निकिरणु लॻो। जॾहिं हू ॿाहिरि निकिरणु लॻो त उन महिल हिकिड़ो माण्हू उथी बीठो, हुनखे निहारे चयो, नौजवान तो जेको ज़िंदगी में असांखे सेखारियो न, इहो शायदि असांखे केरु बि सेखारे न सघे। बसि ॻाल्हि इहा ई अथव, अलाए किथां खां शुरू कईसीं, अलाए किथे पूरी कई अथऊं, अलाए जज़्बाती पने में मां तव्हां सां ॻाल्हि वाज़े करे सघियो आहियां, अलाए न। जेकॾहिं दिलि जी शीशे ते का ख़राश आई हुजे त मूंखे ज़रूरु माफ़ु कजो। करीम रब खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। इंशाअल्लाह लज़ीम बशरत हयात ईंदड़ तरफ़ वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अला भाई।